وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ असां हिन क़ुरान खे नसीहत लाइ आसान ज़रियो बणाए छॾियो आहे। छा पोइ आहे को नसीहत पिराइण वारो? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन नबिय्यिना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन अम्मा बाद। नाज़रीन इकराम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सूरत यासीन क़ुरान मजीद जी हिकिड़ी अहम सूरत आहे। अल्लाह ताला जी तौफ़ीक़ सां ऐं उन जे ख़ासि फ़ज़ल सां असां उन जी मुख़्तसर तफ़सीर ऐं वज़ाहत तव्हां ॿारनि जे साम्हूं रखूं था। अल्लाह ताला असांखे क़ुरान मजीद जो फ़हम ऐं सम्झ नसीब फ़रमाए ऐं असांजे अक़ीदे अमल जी क़ुरानी तालीम जी रोशनी में इस्लाह फ़रमाए। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सूरत यासीन जो फ़ज़ीलतूं काफ़ी मशहूर आहिनि माण्हुनि में। हिकु त जेको माण्हू फ़ौत थी रहियो हुजे, हुन ते मौत अची रहियो हुजे, उन जे मथां उनखे पढ़णु। ऐं हिकु इहा बि मशहूरु आहे त क़ुरान जी दिलि आहे। पर इहे जेके रिवायतूं आहिनि इहे सभु मुहद्दिसीन जे उसूलनि जी रोशनी में ज़ईफ़ आहिनि। क़ुरान करीम जी दिलि सूरत यासीन आहे, इहा मशहूरु आहे। आम सुवालनि में बि उनखे माण्हू ज़िक्र कनि था। हक़ीक़त इहा आहे त इहा साबित ई कोन्हे। मुहद्दिस असर अल्लामा नासिरुद्दीन अलबानी रहमहुल्लाह उनखे सिलसिलतुल अहादीस ज़ईफ़ा वल मौज़ूआ में ज़िक्र करे उन जे मौज़ू मन घड़त हुजण जी तरफ़ इशारो कयो आहे त इहे साबित कोन्हे। बाक़ी सूरत यासीन क़ुरान करीम जी अहम सूरतुनि मंझां आहे ऐं अल्लाह ताला जो बहितरीन कलाम आहे। उन जी तफ़सीर असां शुरू कयूं था। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यासीन, यासीन जे मुतालिक़ बि मुफ़स्सिरीन कुझु कौल ज़िक्र कया आहिनि। हिकिड़ो इहो त यासीन अल्लाह जे नालनि मंझां हिकिड़ो नालो आहे ऐं ॿियो कौल इहो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नालनि मंझां हिकिड़ो नालो यासीन बि आहे। ॿियो कुझु मुफ़स्सिरीन हिन जी माना या इंसान कई आहे त ए इंसान, या अय्युहल इंसान यानी ए इंसान, या रजुल ए माण्हू, ए शख़्स। पर इन जो सभिनी जो को बि दलील कोन्हे, इन जो को बि दलील कोन्हे। सही ऐं दुरुस्त ॻाल्हि इहा मालूम थिए थी त यासीन भी ईअं ई आहे जीअं अलिफ लाम मीम हा मीम, इन तरह जा जेके लफ़्ज़ क़ुरान करीम में आया आहिनि ऐं इनखे हुरूफ़ मुक़त्ताआत चयो वेंदो आहे। यानी अलॻि अलॻि जुदा जुदा करे इहे अल्फाज़ पढ़िया वञनि था, जीअं या सीन हा मीम अलिफ लाम मीम। अहिड़े हिसाब सां इनखे हुरूफ़ मुक़त्ताआत चयो वञे थो। ऐं हिन जी माना मुफ़स्सिरीन इहा कनि था, यही कौल राज़िह आहे त अल्लाहु आलम बि मुराद ही। इन्हनि जी माना ऐं मफ़हूम अल्लाह ई बहितर ॼाणे थो, असांखे इन जी माना ख़बर न आहे। उनजो फ़ाइदो बि बाज़ मुफ़स्सिरीन ज़िक्र कयो आहे त अल्लाह ताला अरबनि खे जेके पंहिंजो पाण खे वॾो फ़सीह बलीग़ ऐं अदीब सम्झंदा हुआ ऐं उनखे वॾो नाज़ हो पंहिंजी फ़साहत ते बलागत ते, अल्लाह ताला उन्हनि खे चैलेंज ॾिनो इन्हनि लफ़्ज़नि जे ज़रिए। ॾिसो, इहे तव्हांजी ज़ुबान अरबी जा लफ़्ज़ आहिनि जंहिंखे तव्हां इस्तेमालु कयो था ऐं तव्हां पंहिंजो पाण खे वॾो फ़सीह ऐं बलीग़ सम्झो था ऐं ॿियनि खे जीअं पंहिंजे मुक़ाबले में चवंदा अरब ऐं अजम, अजम जी माना गूंगो, यानी असांजी फ़साहत असांजे अदब जे साम्हूं इहे माण्हू गूंगा आहिनि। त अल्लाह ताला उन्हनि खे चैलेंज ॾिनो त तव्हां ॿुधायो तव्हांजी अरबी जा ई लफ़्ज़ आहिनि, इन जी माना छा आहे? त कंहिंखे बि हिन जी माना कोन आई। अल्लाह हुनजो इल्मु मख़फ़ी रखियो आहे त हिन जो तर्जुमो कयो वेंदो आहे अल्लाहु आलम बि मुराद ही, त अल्लाह ताला हिन जी माना खे पाण ई बहितर ॼाणे थो। वल क़ुरआनिल हकीम, ऐं कसम आहे हिकमत वारे क़ुरान जो।
अल्लाह ताला क़ुरान जो कसम खयो आहे, जंहिंजी सिफ़त इहा आहे उहा हिकमत वारो आहे। अल्लाह ताला जेके हुकुम नाज़िल कया आहिनि, जेके फ़रमान ज़िक्र कया आहिनि क़ुरान करीम में, जेके असांखे ॻाल्हियूं मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा वाक़िया बयानु कया आहिनि, इहे हिकमत ते मबनी आहिनि, हिकमत ते मबनी आहिनि। त अल्लाह ताला क़ुरान जो कसम खयो आहे क़ुरान जी अज़मत खे बयानु करण जे लाइ, छो त अल्लाह ताला पाण बि अज़ीम आहे ऐं अज़ीम शइ जी कसम खणे थो। फरमाई त कसम आहे क़ुरान जो जेको हिकमत वारो किताब आहे। इहो कसम कहिड़ी ॻाल्हि ते खयो पियो वञे, छा साबित करणु थो अल्लाह चाहे? इन्नक लमिनल मुरसलीन, बेशक तूं रसूलनि मंझां आहीं। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला ॿुधायो कसम खणी करे त क़ुरान हकीम जो कसम आहे त तूं अल्लाह जो सचो रसूल आहीं, अल्लाह जे सचनि रसूलनि मंझां आहीं। उन्हनि माण्हुनि खे इहो अल्लाह जवाबु ॾिनो जिन अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इनकार कयो, उनखे कूड़ो सम्झो, अल्लाह कसम खणी करे ॿुधायो। हालांकि अल्लाह ताला ईअं ॿुधाया तॾहिं बि अल्लाह जी ॻाल्हि उहा ई हुई जीअं कसम सां आहे। पोइ बि अल्लाह ताला हिन ॻाल्हि जी अहमियत खे ज़िक्र कयो कसम सां, छो त माण्हू पंहिंजी ॻाल्हि खे ताक़ीद सां ज़िक्र करे थो ऐं सम्झे थो त हीअ कसम जेको खयो थो वञे त इहा ॻाल्हि हिन में को शक ऐं शुबो कोन्हे। उनजे करे अल्लाह ताला इहो उसलूब ज़िक्र कयो त फरमाई त बेशक तूं रसूलनि मंझां आहीं, अला सिरात मुस्तक़ीम, सिधी वाट ते आहीं, सिधी वाट ऐं सिधे रस्ते ते आहीं। सिरात मुस्तक़ीम अल्लाह जो सिधो रस्तो, अल्लाह जो सिधो रस्तो। इहो सिधो रस्तो अल्लाह रखियो आहे, जेको इस्लाम आहे, जेको क़ुरान आहे, जंहिं ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुया, इहो रस्तो आहे, अल्लाह जे नबी जो रस्तो आहे सिरात मुस्तक़ीम। त हीउ सिरात मुस्तक़ीम आहे, हिन ते हलण में कामयाबी आहे ऐं उहो ई सिरात मुस्तक़ीम आहे। जो सूरह फातिहा में असां अल्लाह खां दुआ घुरूं था, इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, अल्लाह असांखे सही वाट ते हला, उन खां रहनुमाई कर। असां इहा अल्लाह खां दुआ घुरूं था। अल्लाह हिते ॿुधायो त सिधो रस्तो कहिड़ो आहे, अल्लाह जो रस्तो आहे ऐं रसूल सिधी वाट ऐं सही रस्ते ते आहे। जेकॾहिं सिधे रस्ते ते सिरात मुस्तक़ीम ते हलणु चाहियो था, ॾिसो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो छा आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम छा आहे, उन सां चिंबड़ी पओ ऐं अक़ीदो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो ॾिनो, इबादतूं अल्लाह जे नबी कीअं कयूं, कहिड़ो तरीक़ो, पंहिंजी का मनमानी कोन, पंहिंजी तरफ़ खां अमल घड़े करे बिदअतुनि जी सूरत में दीन में दाख़िल न कयो। जेकॾहिं ईअं कंदो त सिधी वाट खां गुमराह थी वेंदो। अल्लाह जे रसूल जो रस्तो सिधो रस्तो आहे। फरमाई त अला सिरात मुस्तक़ीम, बेशक तूं ई सिधी ऐं सही वाट ते आहीं। तंज़ील अल अज़ीज़ अर रहीम, ऐं ही नाज़िल कयल आहे ग़ालिब मेहरबान जे तरफ़ां, यानी ही क़ुरान जंहिंखे नाज़िल कयो आहे अल्लाह नाज़िल कयो, अज़ीज़ आहे जेको ग़ालिब आहे हर शइ ते। अल्लाह ताला ग़ालिब आहे, अल्लाह ताला जी ताक़त सभिनी खां वधीक आहे, हर शइ ते अल्लाह ग़ालिब आहे। और रहीम, उनजे बावजूद भी त अल्लाह ताला ग़ालिब आहे, अल्लाह रहीम आहे, रहम करे थो। अल्लाह ताला ज़ुल्म नथो करे। अॼुकल्ह असां ॾिसूं दुनिया में कंहिं माण्हू खे थोरो ग़लबो, का इज़त, को वक़ार ऐं ताक़त मिले थी त उहो फ़िरौन बणिजी थो वञे ऐं ॿियनि खे हक़ीर सम्झे थो। अल्लाह ज़बरदस्त आहे, उनखां मथे केरु कोन्हे, उनजी ताक़त खां मथे कंहिंजी ताक़त कोन्हे। उन सभु कुझु हूंदे अल्लाह रहीम आहे, रहम कंदड़ आहे। त तव्हांखे जेकॾहिं थोरो मामूली इख़्तियार मिले थो, तव्हां ज़ालिम छो था बणिजो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त रहीम आहे, हालांकि उनजी ताक़त सभिनी खां वधीक आहे, उहो ग़ालिब आहे, उनजे बावजूद बि रहीम आहे। त अल्लाह जो सिफ़तूं आहिनि, हिकु सिफ़त उनजी हिकु माना थिए थी, किथे ॿ सिफ़तूं गॾे अचनि थो, इहो हिकु वधीक कमाल हुजे थो, अल्लाह जे लाइ साबित थिए थो त उन्हनि में वधीक मानवियत ऐं मफ़हूम पैदा थिए थो। त अस्मा सिफ़ात जो इल्मु हिकिड़ो आम इल्मु आहे जंहिंखे इंसान सम्झे, वलिल्लाहिल अस्माउल हुस्ना फदऊ बिहा, पर त अल्लाह जा सुठा ऐं सुहिणा नाला आहिनि, तव्हां अल्लाह खे उन नालनि सां सॼो। लितुनज़िर क़ौमम मा उनज़िर आबाउहुम फहुम गाफ़िलून, फरमाई जीअं तव्हां डेॼारियो उन क़ौम खे जंहिंजे अबनि ॾाॾनि खे डेॼारियो कोन हुयो, फहुम गाफ़िलून, ऐं उहे गफ़लत में हुया, उहे गफ़लत में हुया। हीउ इशारो आहे इस्माईल अलैहिस्सलाम खां पोइ कोई अहिड़ो जेको रसूल हुजे अरबनि में कोन आयो। इहो फ़तरतुर रुसूल इन खे चयो थो वञे त अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
इन्हनि में आयो मबूस थियो। फरमाए त तव्हां उन्हनि खे डेजारियो जिन जा अबा ॾाॾा उन्हनि खे डेजारियो कोन हुयो ऐं उहे गफ़लत में हुया अल्लाह वॾो एहसान कयो अहले अरब ते। फरमाए लक़द मन अल्लाहु अलल मुमिनीन, अल्लाह ताला मोमिननि ते हिकु वॾो एहसान कयो जो अल्लाह ताला उन्हनि में ख़ुदि उन्हनि मंझां हिकिड़ो रसूल मोकिलियो। त रसूल जो अचणु अल्लाह जी वॾी रहमत आहे। उन करे अल्लाह ताला छा फरमायो, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तव्हांखे जहान वारनि जे लाइ रहमत ठाहे मोकिलियो। त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अचणु हिकु अज़ीम ख़ुशख़बरी आहे ऐं अल्लाह जी वॾी रहमत आहे। पूरे जहाननि जे लाइ अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमत बणिजी आया। त हिते अहले अरब खे चयो पियो वञे त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बेसत ऐं उनजो डेजाइण तव्हां में अचणु इहा अल्लाह जी अज़ीम नेमत आहे, जंहिंखां तव्हांजा जेके अबा ॾाॾा हुआ उहे गफ़लत में हुया त तव्हां उन नेमत जो क़दुरु कयो, उन ते ईमान आणियो। लक़द हक़्क़ल क़ौलु अला अक्सरिहिम फ़हुम ला युमिनून, फरमाए तलबता यकीनन साबित थी वई इहा ॻाल्हि अक्सरियत ते फ़हुम ला युमिनून, बसि उहे ईमान न आणींदा। यानी माण्हुनि जी घणाई, माण्हुनि जी अक्सरियत उहा आहे जेके बेईमान आहिनि, जेके काफ़िर हूंदा, जेके मुशरिक हूंदा, उहे ईमान कोन आणींदा। हिन में छा मुराद आहे? हिन में मुराद उहे माण्हू आहिनि जिन जे मुतालिक़ अल्लाह ताला इहो बिल्कुलु फ़ैसिलो करे छॾियो त ईमान हुनजे नसीब में कोन्हे। जीअं अबू जहल हुयो, उतबा, शेबा, मके जा कुझु मुशरिक जिन आख़िरी वक़्त ताईं ईमान कोन आंदो, बल्कि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दुश्मन रहिया, वेरी रहिया ऐं दुश्मनी जो को मौक़ो उन्हनि हथ मां वञणु कोन ॾिनो। इन में मुराद इहे माण्हू आहे। ऐं अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾो हरीस हुयो मोमिननि ते त माण्हू ईमान आणनि। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तसल्ली ॾिनी पई वञे, अल्लाह जा नबी तव्हां नरमी कयो पंहिंजो पाण ते, इहे इन्हनि जे नसीब में अल्लाह ईमान रिखियो ई कोन्हे, इहे ईमान कोन आणींदा। उन करे फरमाए त अक्सरियत जे बारे में अल्लाह जो इहो फ़ैसिलो आहे, वलक़द ज़रअना लिजहन्नम कसीरन मिनल जिन्न वल इंस, फरमाए त असां जहन्नम जे लाइ तमामु घणनि जिननि ऐं माण्हुनि खे पैदा कयो आहे, जेके अल्लाह जो इहो वाइदो आहे लअमलअन जहन्नम मिनल जिन्नति वन्नास अजमईन, फरमाए त आऊं ज़रूर जहन्नम खे भरींदुसि जिन्ननि सां ऐं माण्हुनि सां। अल्लाह जो फ़ैसिलो आहे। अक्सरियत गुमराहनि जी रही आहे। त हिते असांखे इहो बि सोचणु खपे, अॼु हिकिड़ो आम शुबो असांजे माण्हुनि ऐं साधन भाइरनि जे सीने में मौजूदु आहे या विधो वियो आहे, उहो इहो आहे त हक़ खे हू घणाई सां सुञाणण जी कोशिशि कंदा। फौरन जेकॾहिं को हुनखे हक़ ॻाल्हि ॿुधाईंदो, उहो चवंदा तव्हांजी तादाद केतिरी आहे, तव्हां आहियो ई केतिरा। अक्सर माण्हू सभु गुमराह आहिनि। अल्लाह जा बानो, अल्लाह जो क़ुर चवे थो त हर दौर में घणाई उन्हनि माण्हुनि जी रही आहे जेके मुशरिक आहिनि। वमा युमिनु अक्सरुहुम बिल्लाहि इल्ला वहुम मुशरिकून, फरमाई त घणा माण्हू अल्लाह ते ईमान जो दावो त कनि था पर हू शिरक कनि था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, पाण फरमाइनि था त मूं ते उम्मतूं अल्लाह पेश कयो। मूं ॾिठो हिकु नबी, उन सां गॾु हिकु जमात हुई ऐं कुझु नबी अहिड़ा बि हुया रजुल व रजुलान, उन सां गॾु उनजो हिकु उम्मती हुयो या ॿ उम्मती हुया, बाक़ी सभिनी उन नबी जो इनकार कयो। फरमाए त वन नबी लैस माअहु अहदुन, हिकु नबी अहिड़ो बि मूं ॾिठो जंहिंसां गॾु को बि उम्मती कोन हुयो, यानी कंहिं बि उन ते ईमान कोन आंदो। हाणे असां छा चवंदासीं? नऊज़ बिल्लाह, छा उन्हनि जेके नबी हुया उहे ग़लती ते हुया? घणाई हुन ते छो ईमान कोन आंदो? त इहो हिकिड़ो शुबो आहे जेको शैतान असांजे ज़हन में विझी छॾियो आहे त घणाई जे हिसाब सां असां सोचूं था, जॾहिं त हक़ घणाई जो मुहताज कोन्हे, बल्कि हक़ भले उहो हिकिड़ो माण्हू ई छो न हुजे, जेकॾहिं हक़ ते आहे, क़ुर ऐं हदीस जे मुताबिक़ आहे त उहो हक़ ते आहे, ऐं घणाई उहा हक़ ते कोन्हे जेका क़ुर ऐं हदीस जे मुखालिफ़ आहे। त इहो सुठे नमूने सां इहो नुक़्तो असांखे सम्झणु खपे त अक्सरियत कॾहिं बि मयार ऐं दलील कोन्हे। मयार हक़ आहे, मयार क़ुर आहे ऐं मयार सुन्नत आहे ऐं वही इलाही आहे। उन जी रोशनी में असां हक़ खे सुञाणूं। अॻिते अल्लाह ताला इरशाद फरमायो, इन्ना जअलना फी आनाकिहिम अगलालन फहिय इलल अज़कान फहुम मुकमहून, बेशक असां करे छॾियो आहे उन्हनि जी किचिन में अगलालन ॻटनि खे, यानी असां उन्हनि जी किचिन में ॻट विझी छॾिया आहिनि। फहिय इलल अज़कान, फहिय
इलल अज़कान ऐं उहे ॻट उन्हनि जी खादियुनि ताईं आहिनि, खादियुनि ताईं उहे ॻट आहिनि, फहुम मुकमाऊन ऐं हाणे उन्हनि जा मथा मथे थी विया आहिनि। ही वॾी अहम आयत आहे, तशबीह आहे जेका अल्लाह ताला ॾिनी आहे। फरमाए त इहे जेके काफ़िर आहिनि हाणे उन्हनि जो मामिलो इहो आहे जो अल्लाह ताला उन्हनि जे गुनाहनि जे करे, उन्हनि जे शिरक ऐं कुफ्र जे करे ऐं बाद मुफ़स्सिरीन जे नज़दीक माल ख़र्च न करण जे करे बुख़ुल उन्हनि जेको कयो, उन जे नतीजे में अल्लाह ताला उन्हनि जी गिचियुनि में ॻट विधा आहिनि ऐं हाणे ॻट पवण खां पोइ उन्हनि जो मथो मथे हेठि उन्हनि खे नज़र ई कोन थो अचे, हक़ खां उन जा चेहरा मथे थी विया, हक़ उन्हनि खे ॾिसण में ई नथो अचे। हीअ उन जी कैफ़ियत थी वई आहे। त इंसान खे सोचणु खपे त हक़ जे मुतालिक़ ईअं त कोन्हे जो इंसान उन जी नज़रनि में हक़ जी का अहमियत ई कोन्हे, क़ुर ऐं हदीस जे दलीलनि खे का हैसियत ई कोन थो थिए, त हिन तशबीह खे साम्हूं रखो त माना इहा त अल्लाह हुन जी ॻिचीअ में ॻट विझी छॾियो आहे, हाणे उनखे हक़ ऐं सिदक नज़र ई नथो अचे। क़ुर ऐं हदीस जा दलाइल उनखे नज़र नथा अचनि, अल्लाह जो निशानियूं जेके अल्लाह दुनिया में रखियूं आहिनि उहे उनखे नज़र ई नथियूं अचनि। हू सबक ऐं नसीहत हासिल करण लाइ तयार ई कोन्हे, त हीउ ख़तरनाक मामिलो आहे। ऐं बाद मुफ़स्सिरीन जे मुताबिक़ हिन मंझां इहो मुराद थी सघे थो त जहन्नम में इन माण्हुनि जी इहा कैफ़ियत हूंदी त उनखे ॻट ॻिचियुनि में विधा वेंदा। अॻिते अल्लाह ताला इरशाद फरमायो वजअलना मिन बैनि अयदीहिम सद्दन व मिन ख़ल्फिहिम सद्दन फअग़शयनाहुम फहुम ला युबसिरून। बेशक असां वजअलना ऐं असां करे छॾियोसीं उन्हनि जे अॻियां, उन्हनि जे साम्हूं सद्दा रुकावट खे, ओट खे, व मिन ख़ल्फिहिम सद्दा ऐं उन्हनि जे पुठियां बि रुकावट आहे, फअग़शयनाहुम हाणे असां उन्हनि खे ढके छॾियो ऐं हाणे उन रुकावटुनि जे करे उहे ढकिजी विया, उहे रुकावटूं उन्हनि ते छाइजी चुकियूं आहिनि, फहुम ला युबसिरून हाणे उहे ॾिसंदा कोन, हाणे उन्हनि खे कुझु नज़र कोन ईंदो। त हीअ बि अल्लाह ताला जे तरफ़ां सज़ा आहे किन माण्हुनि खे त अल्लाह उनखे हक़ खां परे करे छॾे थो, इस्लाम जी सदाकत उन्हनि खे नज़र कोन ईंदी, छो त अल्लाह ताला उन्हनि जे गुनाहनि जे करे उन्हनि खे महरूम करे छॾियो, रुकावट अल्लाह ताला उन्हनि जे साम्हूं ओट रखी छॾी, हाणे हक़ उन्हनि खे नज़र कोन ईंदो, जंहिंजे नतीजे में हक़ जे क़बूलियत खां उहे माण्हू महरूम थी वेंदा। ऐं बावजूद त दलाइल वाज़े आहिनि, रोशन आहिनि, मौजज़ा बि अल्लाह जे नबी जा मौजूदु आहिनि ऐं दुनिया में बि कई निशानियूं जेके आहिनि असांखे नज़र अचनि थियूं, इबरत हासिल करण वारो माण्हू उन मां इबरत ऐं सबक़ वठी वठंदो आहे, पर हिननि माण्हुनि खे अल्लाह उन खां महरूम करे छॾियो आहे। व सवाउन अलैहिम ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बराबरि आहे उन्हनि ते अंदरतहुम भले अवां उन्हनि खे डेॼारियो, अम लम तुंज़िरहुम या तव्हां उन्हनि खे न डेॼारियो, डेॼारियो अल्लाह जो ख़ौफ़ ॾियारियो, अल्लाह जूं आयतूं पढ़ो ऐं उन्हनि जे साम्हूं मौजज़ा दलील सभु रखो त हू डिॼी वञनि। हाणे उनजी कैफ़ियत इहा आहे ला युमिनून, उहे ईमान कोन आणींदा, ॿियूं ॻाल्हियूं उन जे लाइ बराबरि आहे, दलील ॾियो न ॾियो, मौजज़ात हुजनि वाज़े बराहीन हुजनि, उनजे बावजूद बि छो त अल्लाह उन्हनि खे महरूम करे छॾियो आहे। इहे कुझु मख़सूस माण्हू हुया जिन जो ज़िक्र थियो, जिन खे अल्लाह ताला हिदायत खां महरूम करे छॾियो, जेके अबू जहल, उतबा, शेबा ऐं मके जा कुझु मुशरिक उहे मुराद आहिनि, वरना काफ़ी ॿिया मुशरिक काफ़िर अहिड़ा हुया जिन खे अल्लाह ताला इस्लाम जी दौलत सां मालामाल करे छॾियो, उन्हनि इस्लाम आंदो त हिन मां मुराद इहे मख़सूस माण्हू आहिनि, मख़सूस टोलो आहे जेके कुफ्र में हद खां अॻियां वधी हुया, इस्लाम जी अदावत में अंधा थी चुका हुया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां नफ़रत ऐं बुग़्ज़ उनजे सीननि में भरियलु हुयो। उन्हनि जे बारे में आहे त अल्लाह उन्हनि खे हिदायत खां महरूम करे छॾियो, हाणे तव्हां उन्हनि खे डेॼारियो न डेॼारियो इहो बराबरि आहे। त अल्लाह जी पनाह कुझु माण्हू अहिड़ा बि हुजनि था, अल्लाह उनखे इहो महरूम करे छो, तव्हां केतिरो उन्हनि खे सम्झायो, उन्हनि खे दलाइल ॾियो, क़ुर जा, हदीस जा, अल्लाह उन्हनि खे महरूम कयो आहे, उहे शयूं उन्हनि जे दिलि में दाख़िल ई कोन थींदियूं। हर इंसान खे सोचणु खपे, किथे ईअं त कोन्हे त क़ुर करीम जा दलील, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फ़रमान ॿुधण खां पोइ बि असां में रिक़त पैदा नथी थिए, नेकी जो जज़्बो नथो पैदा थिए, अल्लाह जे रसूल जी इताअत ॾांहुं असां नथा अचूं, त किथे ईअं त कोन्हे नऊज़ बिल्लाह अल्लाह असांखे महरूम करे छॾियो आहे। हसन बसरी रहमहुल्लाह जो कौल आहे, उहो चवे थो त हलावत ईमान जो मज़ो, ईमान जी जेका मिठाई आहे उनखे चखो
छा सां फरमाई त क़ुरान जी तिलावत सां सजदा करे जेकॾहिं तिलावत में सजदे करण में ऐं टी शइ अल्लाह जो ज़िक्र उन में जेकॾहिं तव्हांखे मज़ो नथो अचे तव्हांखे सुकून महसूसु नथो थिए त पोइ डिॼो किथे ईअं न आहे जो अल्लाह अव्हांखे महरूम करे छॾियो आहे हिदायत जा दरवाज़ा अल्लाह तव्हां ते बंदि करे छॾिया आहिनि त पोइ रो सजदनि में अल्लाह खां माफ़ी घुरियो त अल्लाह ताला अव्हांजे दिलनि खे नरम करे अल्लाह हक़ क़बूल करण जी तव्हांखे तौफ़ीक़ ॾे अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा दुआ हूंदी अल्लाह मारिनल हक़ हक़ो वर्ज़ुक़ना इत्तिबा अल्लाह असांजे मथां हक़ जो हक़ हुजणु ज़ाहिर कर ऐं उन खां पोइ असांखे तौफ़ीक़ ॾे असां हक़ खे अपनायूं इख़्तियार कयूं अल्लाह खां इहा दुआ करणु खपे वारिनल बातिल बातिल वर्ज़ुक़ना इज्तिनाब अल्लाह बातिल जो बातिल हुजणु असां ते वाज़े कर रोशन कर ऐं उन खां पोइ असांखे उन खां बचाए तौफ़ीक़ ॾे असां बातिल खां बचूं इहा अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआउनि वञा हिकिड़ी दुआ आहे हर मुस्लमान खे खपे त इहा दुआ ज़रूरु घुरे जीअं अल्लाह ताला उनखे हक़ क़बूल करण जी तौफ़ीक़ ॾे ऐं बातिल खां उनखे बचाए इन्नमा तुनज़िरु मन इत्तबअ ज़िक्र व ख़शिय अर्रहमान बिलग़ैब फबश्शिरहु बिमग़फ़िरतिन व अजरिन करीम फरमाई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां त ॾेजारींदड़ आहियो उन माण्हू खे इत्तबअ ज़िक्र जेको नसीहत जी पैरवी करे थो नसीहत ज़िक्र जी पैरवी करे थो क़ुरान जी पैरवी करे थो ज़िक्र क़ुरान भी आहे नसीहत भी आहे व ख़शिय अर्रहमान बिलग़ैब ऐं रहमान खां डिॼे थो बिलग़ैब बग़ैर ॾिठे अल्लाह खे असां कोन ॾिठो आहे उनजे बावजूद भी अल्लाह ताला जो ख़ौफ़ अल्लाह जो डपु बग़ैर ॾिसंदे इहो अज़ीम मर्तबो आहे ईमान जो युमिनून बिलग़ैब अल्लाह ताला मोमिननि जी इहा सिफ़त ज़िक्र कई आहे त उहे ग़ैब ते ईमान आणनि था अल्लाह खे कोन ॾिठो रसूल खे कोन ॾिठो फ़रिश्तनि खे कोन ॾिठो किताब जा नाज़िल थियो उन कैफ़ियत खे असां कोन ॾिठो पोइ बि ईमान आहे छो त इहो हक़ आहे इहा दलील मौजूदु आहे इहो हिकु अज़ीम मर्तबो आहे ईमान जो त फरमाई त जेके रहमान खां बग़ैर ॾिसंदे डिॼनि था फबश्शिरहु बिमग़फ़िरतिन व अजरिन करीम ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां उन्हनि खे ख़ुशख़बरियूं ॾियो मग़फ़िरत जूं माफ़ी जूं बख़्शिश जूं व अजरिन करीम ऐं बहितरीन मुअज़्ज़ज़ अजर जो कहिड़ो मर्तबो आहे अज़ीम मर्तबो आहे ईमान बिलग़ैब अॼु कई माण्हू अहिड़ा आहिनि असांजे दौर में जेके अक़ुल परस्त आहिनि जेके अक़ुल खे सभु कुझु सम्झनि था उहे एतिराज़ कनि था ऐं जेको ग़ैब जो मामिलो आहे हिन दीन इस्लाम जो हुस्न ईमान बिलग़ैब आहे कोशिशि कनि था कुझ में झांकिन उन जे बारे में एतिराज़ कंदा भई अव्हांखे इल्मु न आहे क़ुरान ऐं हदीस जेको बयानु कयो आहे उन ते ओतिरो ई ईमान आणियो ऐं इहो ई कामयाबी जो ज़रियो आहे इहो इंसान जो इम्तिहान आहे हक़ अल्लाह ताला बयानु करे छॾियो आहे हर शइ बयानु कोन कई आहे पर जेको कुझु अल्लाह बयानु कयो आहे उहो काफ़ी आहे असांजे लाइ असांजी कामयाबी जे लाइ जन्नत में दाख़िल थियण जे लाइ जहन्नम खां बचण जे लाइ दुनिया में बहितरीन ज़िंदगी गुज़ारण लाइ इस्लामी उसूलनि जी रोशनी में हर शइ काफ़ी आहे उनजे बावजूद बि कुझु माण्हू फज़ूल बहसनि में पई करे ऐं ग़ैब जे मामलनि जे मुतलक़ पंहिंजी राय ज़नी ऐं पंहिंजा अक़ली घोड़ा डोड़ाइनि था जेको सरासर गुमराही आहे त ईमान बिलग़ैब अज़ीम मर्तबो आहे उनजे मुताबिक़ असांखे ईमान आणणु खपे इन्ना नहनु नुहियल मौता बेशक असां ई ज़िंदा कंदासीं मुर्दनि खे वनक्तुब ऐं असां लिखंदा आहियूं मा क़दमो जेको उन्हनि अॻियां मोकिलियो अॻियां उमाणियो यानी जेके नेकियूं कयूं दुनिया में रही करे आख़िरत जे लाइ उन्हनि अॻियां उन्हनि खे कयो व आसारहुम ऐं उन्हनि जा निशान जेके दुनिया में नेकियुनि जी सूरत में मरण खां पोइ छॾे वञनि था या उहे क़दम जेके हू दुनिया में नेकी ऐं गुनाह न खणे विया अल्लाह उन सभिनी खे लिखे थो वकुल शैइन अहसैनाहु फी इमाम मुबीन फरमाई त हर शइ खे असां ॻरे रखियो आहे हर शइ खे असां शुमार करे रखियो आहे लोहे महफ़ूज़ में हर शइ जो इल्मु अल्लाह ताला रखी छॾियो आहे हिन आयत ते गौर कयूं हिकु त इहो मालूम थियो त अल्लाह ताला मुर्दनि खे ज़िंदा कंदो क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला मुर्दनि खे ज़िंदा कंदो अल्लाह ताला उन्हनि खे उथारींदो ऐं उनजो हिसाब ऐं किताब थींदो ऐं जेके नेकियूं
जेके बुरायूं उन्हनि दुनिया में कयूं उहे सभु उन्हनि जे लाइ लिखियूं वयूं महफ़ूज़ आहिनि। जेके पंहिंजी ज़िंदगी में अमल कयूं उहे बि अल्लाह लिखी छॾिया, सुठा हुजनि बुरा हुजनि सभु अल्लाह लिखी छॾिया। उहा आसार हम ऐं उन्हनि जूं अलामतूं ऐं उन्हनि जा आसार निशानियूं। हिन मां मुराद ॿ ॻाल्हियूं थी सघनि थियूं, मुफ़स्सिरीन ज़िक्र कनि था। हिकु इहो त उन्हनि दुनिया में जेके अमल कया ऐं मरण खां पोइ बि सदक़े जारिया जी सूरत में मौजूदु आहिनि त उन्हनि जो अजर ऐं सवाब अल्लाह उन्हनि खे ॾिए थो। जीअं सदक़े जारिया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, जॾहिं इंसान दुनिया छॾे थो त उन्हनि जे अमलनि जो सिलसिलो बि ख़तमु थिए थो, पर 3 नेकियूं उनजे लाइ सदक़ो जारिया बणिजी करे उनजे आमाल नामे में दर्ज थींदियूं रहनि थियूं। हिकिड़ो इल्मुन युंतफ़उ बिही, उहो इल्मु जेको पंहिंजे पुठियां छॾे वियो जंहिं मां माण्हू फ़ाइदो वठनि था। मसलन दीनी किताब लिखी वियो ऐं हुन अहिड़ा बयान ॾिना तक़रीरूं कयूं जेके महफ़ूज़ आहिनि, मरण खां पोइ बि माण्हू उनखे ॿुधनि था, पंहिंजी इस्लाह कनि था, सही अक़ीदे ते अचनि था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा ऐं पैरवी था अचनि था, नेकी ऐं अमल जो शौक़ु उन्हनि में पैदा थिए थो, गुनाहनि जी नफ़रत उन्हनि में पैदा थिए थी। इहा अज़ीम नेकियूं मरण खां पोइ बि उन्हनि खे उन्हनि जो अजर ऐं सवाब मिलंदो रहे थो। ऐं सदक़तुन जारिया या अहिड़ो सदको जेको जारी आहे, जीअं को खूह खोटाए, को वण लॻायो, को वक़्फ़ करे वियो, मरण खां पोइ बि माण्हू उन मां लाभ ऐं फ़ाइदो पिराइनि पिया ऐं मुस्तफ़ीद थी रहिया आहिनि त उनजो अजर ऐं सवाब उनजे नामे अमाल में लिखियो वञे थो ऐं नेकी बणिजी करे इहा शइ अल्लाह ताला हुनजे अमलनि में दाख़िल करे थो। ऐं टी शइ वलदुन सालिहुन यदऊ लहू, त नेक औलाद पंहिंजे पुठियां छॾे थो जेके हुनखे दुआउनि में यादि रखनि था, मरण खां पोइ हुनजे लाइ दुआऊं कनि था, पंहिंजे माउ पीउ जे लाइ दुआऊं कनि था। इहा नेक औलाद जेसि ताईं दुनिया में आहे उनजो सिलसिलो रहंदो, उनजो अजर ऐं सवाब अल्लाह उन्हनि खे ॾींदो रहंदो। त नेक औलाद अचानक कोन थींदी, उनजी तरबियत करणी पवंदी, उनखे दीनदार बनाइणो पवंदो, क़ुरान तालीम सां उनखे आगाही ॾियणी पवंदी, सही अक़ीदो ऐं अमल उनखे ॾियणो पवंदो ऐं नेक सोहबत जेके उलमा आहिनि, जेके हक़ीक़ी उलमा आहिनि, क़ुरान ऐं हदीस जा आलिम आहिनि, उन्हनि सां उहे उनखे जोड़ियो, मस्जिदुनि सां जोड़ियो। इहे नेक औलाद आहे जेके जॾहिं नेकियूं कंदा, नमाज़ी बणिबा, नेक अमाल कंदा त उन्हनि जी नेकियुनि मञा अल्लाह तव्हांखे बि ॾींदो आहे। इहो सदक़े जारी आहे त इहे शयूं अल्लाह लिखी छॾे थो। ऐं ॿियो जेको मसइलो आहे आसार हम, उन्हनि जूं निशानियूं, इन मां मुराद दुनिया में जेको इंसान गुनाहनि लाइ विखूं खणे थो, कदम खणे थो या नेकी करे थो, जेके कदम हले थो, इहे कदम बि अल्लाह उनजे लाइ लिखे थो। उनजी दलील सही मुस्लिम जी इहा रिवायत आहे त बनु सलमा वारा मस्जिद नबवी खां परे हुया, इहो कबीलो हुयो मदीने में, मस्जिद नबवी खां परे हुया, परे खां उन्हनि खे नमाज़ जे लाइ अचणो पवंदो हुयो। उन्हनि सोचियो त मस्जिद जे क़रीब जॻह ख़ाली आहे, उते असां अचूं था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं ख़बर पई, पाण फरमायो त बनु सलमा तव्हां पंहिंजे इलाइक़े ऐं पंहिंजी जॻह में जिते आहियो, भले मस्जिद नबी खां परे आहे, उते ई रहो। छो त तव्हां जॾहिं कदम खणी अचो था, विखूं खणी अचो था, त अल्लाह ताला हिकु हिकु विख जे बदिले, हिकु हिकु कदम जे बदिले तव्हांखे नेकियूं ॾिए थो। त इहो अज़ीम शरफ़ तव्हांजे लाइ आहे। त बनु सलमा अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बयान फरमान ॿुधण खां पोइ रुकिजी विया ऐं उते ई रहिया ऐं उतां खां ईंदा हुया त असांजा कदम घणा थींदा ऐं असांजूं नेकियूं बि घणियूं थींदियूं। त इहे ॿई मफ़हूम मुफ़स्सिरीन ज़िक्र कया आहिनि। उते अल्लाह ताला फरमायो वकुल्ल शैइन अहसैनाहु फी इमामिन मुबीन, हर शइ जो इल्मु असां लोहे महफ़ूज़ में लिखियो आहे। लोहे महफ़ूज़ अल्लाह जे इल्म जो नालो आहे। हदीस में अचे थो, सहीहैन जी हदीस आहे, बुख़ारी ऐं मुस्लिम जी, इन अल्लाह कतब किताबन, अल्लाह ताला हिकिड़ो किताब लिखियो, फहुव इंदहु फौक़ल अर्श, अल्लाह ताला वटि उहो अर्श ते महफ़ूज़ आहे। लोहे महफ़ूज़ अल्लाह ताला जो इल्मु आहे जेको अल्लाह ताला लिखियो। हदीस में अचे थो अल्लाह ताला कलम खे पहिरियां पैदा कयो ऐं उनखे चयो त लिख। उन चयो त आउं छा लिखां? फरमाई त क़यामत ताईं जेको कुझु थियणो आहे उहो सभु लिखी छॾ। कलम उहो लिखियो ऐं उहो लोहे महफ़ूज़ में अल्लाह जो इल्मु आहे जेको महफ़ूज़ आहे, जंहिंजी सिफ़त ई महफ़ूज़ आहे। उन में को तब्दीली नथो करे सघे, उन में को रद्दो बदल नथो करे सघे,
त अल्लाह जो इल्मु आहे उहो महफ़ूज़ आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे क़ुर ऐं हदीस जूं हक़ीक़तूं सम्झण जी तौफ़ीक़ ॾे ऐं उन जे मुताबिक़ असांखे पंहिंजी इस्लाह करण जी तौफ़ीक़ ॾे। अल्लाह असांजो अक़ीदो असांजो अमल क़ुरानी तालीम जे मुताबिक़ करे छॾे। वसल्लल्लाहु अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।